सीकेस में आरटी जी सेक्रेटरी हुकूमत अमल कराइंदे ट्रांसपोर्ट बंद कराए छॾी। सेक्रेटरी आरटी ज़मीर हुसैन बिरोही शहर में हलंदड़ पब्लिक ट्रांसपोर्ट हलण जो नोटिस वठंदे अॾे ते पहुतो। सेक्रेटरी आरटी हलंदड़ बसूं ऐं वेगनूं खाली कराए बंद करायूं। ज़मीर हुसैन बिरोही ॿुधायो त वायरस पखिड़जण जे ख़ौफ़ सबबि ट्रांसपोर्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई पई वञे, अमल न कंदड़ खे गिरफ़्तार कयो वेंदो। उबाड़ वेझो चइनि वहशी जवाबदारनि ॿिनि निगरनि खे नशो ॾेई ज़्यादती जो निशानो बणायो। ॻोठ वरवालो में शादी ते आयल निगरनि इज़हार अली ऐं साजिद अली खे चइनि जवाबदारनि चांहि में नशो ॾेई ज़्यादती जो निशानो बणायो। मुतासिर निगरनि ऐं वारसनि ॿुधायो त रशीद धांधो, आशिक धांधो, कादन धांधो, ज़ाहिद धांधो ज़्यादती बाद बेहोशी जी हालत में खेनि छॾे फरार थी विया। पुलिस हिकु जवाबदार रशीद धांधे खे गिरफ़्तार करे वरितो आहे जॾहिं त जुज़ा लेबॉरेटरी उमाणिया विया आहिनि। घोटकी में डीसी पारां शहर जो दौरो करे पाबंदी ते अमल न कंदड़ ॿिनि होटल मालिकनि खे गिरफ़्तार कराए छॾियो। डीसी घोटकी ख़ालिद सलीम पुलिस ऐं रेंजर सां गॾु मुख़्तलिफ़ हंधनि जा दौरा करे सूरताल जो जाइज़ो वरितो। डीसी घोटकी अमल न कंदड़ ॿिनि होटल मालिकनि शौकत राजपूत ऐं राणो मोची खे गिरफ़्तार करायो। डीसी जो चवणो त कोरोना वायरस हिकु ख़तरनाक बीमारी ऐं एहतियात जी ज़रूरत आहे। हालाणी में रूरल हेल्थ सेंटर ऐं पुलिस तरफ़ां कोरोना वायरस बाबति आगाही मुहिम हलाई हुई। डॉक्टर शबीर अहमद मेमण, डॉक्टर ज़ुल्फ़िकार शहतेम चयो त कोरोना वायरस विचरंदड़ बीमारी आहे जेको हिक खां ॿिए माण्हू में लॻे थो। हुननि चयो त ॿारनि खे घिटी में रांदि न करणु घुरिजे ऐं हिक ॿिए खां परे रहणु घुरिजे। डॉक्टरनि चयो त पंहिंजा हथ ॾींहं में बार बार साबुण सां धोता वञनि। ही अहिड़ो विचड़ंदड़ मर्ज़ आहे जेको ॿिनि शयुनि सां वधे थो। हिकिड़ो त कंहिं शइ खे टच करण सां, ॿियो त असां जेको साहु खणूं था, असां जेके छिक ॾियूं था, उन मां जेको सिलाइवा निकिरे थो, उहो जॾहिं कंहिं बि शइ ते पवे थो त उन मां वायरस था निकिरनि, उहे 12 कलाक ज़िंदा था रहनि। असां अलहमदिल्ला आइसोलेशन वार्ड ठाहिया आहिनि जंहिंमें जेके आहिनि से मुकमल तौर ते असांजो सॼो सामान किट्स उनजो जेको फर्स्ट एड वारो सामान आहे उहो उन में रखियो आहे ऐं असां वटि बिल्कुलु तयारु आहियूं असां हर आफ़त खे मोड़ण लाइ। टंडे आदम में हथियारबंदी जी फायरिंग में पीरसन मारिजी वियो। रज़ाक टाउन में फुर दौरान चइनि जवाबदारनि मुज़ाहमत करण ते मींहं जे वाड़े जे मालिक 65 वरनि जे ख़ालिद महमूद राजपूत ऐं संदसि पुट 35 वरनि जे इरफान राजपूत खे गोलियूं हणी सख़्तु ज़ख़्मी कयो। वाक़िबाज़ ज़ख़्मियुनि खे अस्पताल में वियो जिते पीरसन ग़ुलाम ख़ालिद महमूद दम धणी हवाले कयो। नौजवान जी हालत ख़राब हुजण सबबि खेसि हैदराबाद ने वियो जॾहिं त मक़तूल जो मड़ घर पहुचण ते कोराम अची वियो। नवाबशाह जे ॻोठाणे जेरे जी बीमारी मुब्तला निगर जे इलाज जी अपील कई आहे। ॻोठ ख़ैरशाह जे रवासी पीरसन मोहम्मद साले मलाह ॿुधायो त संदसि पुट वसीम 3 वरनि खां जेरे जी बीमारी मुब्तला आहे। हुन चयो त गंबड़ जे अस्पताल में संदसि ऑपरेशन थियणो आहे जंहिं लाइ घटि में घटि 4 लख रुपया ख़र्च ईंदो। पीरसन अपील कई त पुट जे इलाज लाइ मदद करे संदसि हयाती बचाई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk